नाज़रीन, जोही खां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब जोही में पंवर इत्तेहाद ऐं सियासी समाजी अगवान साजन पंवर, सारंग पंवर, मुजीब पंवर, बिलावल पंवर ऐं कादिर पंवर तरफां जोही अंदर सिंध जी सकाफ़त मंच प्रोग्राम कोठायो वियो। मंच प्रोग्राम में वॾे अंग में शहरिन, सियासी समाजी अगवाननि कुर्बान खोखर, मुर्तज़ा जमाली, फैज़ रिंद, लियाकत अली लियाकत, शायर हारून पंवर समेत सहाफ़िन मुश्ताक रोधनानी, इमामुद्दीन पंवर, फरजंद लगारी समेत अवामी प्रेस क्लब जी सत जे समूरन सहाफ़िन वॾे अंग में शिरकत कई। मंच कचहरी में सिंध जी सकाफ़त मंच कचहरी में सिंध जे क़ौमी रागी वकार मला सिंधू मुंहिंजी माउ ऐं सिंधी क़ौमी गीत ॻाए सकाफ़ती मंच प्रोग्राम में वेठलनि जी खूब दाद हासिल कई। सिंधी लोक गीतनि ते नौजवाननि तरफ़ां झुमरियूं हयूं वयूं।